ये बिल्कुल हाई देखो, ये सर्वे नंबर है, क्लियर ज़मीन है। उसके बाद एक एप्लीकेशन गई जिस पे एस्टे है, अभी तक वो हाई कोर्ट ने फाइनल नहीं किया है। एस्टे आर्डर बरकरार है, वहाँ बोर्ड लगे हुए हैं, चौदीवारी है, 3 एकड़ ज़मीन है, मगर ये किसी एस्टे को, किसी कानून को मानने के लिए तैयार नहीं है। वो जीतवाने में इसका हाथ है, तो आपने अंधाधुंध देखा था, वर्क किया इसने, तो ये रियासत को और पीपल्स पार्टी गवर्नमेंट को जेब थोड़ी आता, उनको बिल्कुल तकलीफ है। आपका सवाल बजा है, तो पीटीआई वाले इनकी सपोर्ट कर रहे हैं, अंडरग्राउंड सपोर्ट कर रहे हैं, ज़ाहिर नहीं आ रहे। तो इंशाल्लाह इनके साथ दोस्त सिंध यूनाइटेड पार्टी और गुलाम मुस्तफ़ा और बशीर सोडर के साथ इंशाल्लाह सारे सिंध में एहतजाज कर रहा है, तो इंशाल्लाह इंसाफ ज़रूर हमें कभी न कभी मिलेगा। सिंध यूनाइटेड पार्टी जा अॻवान ऐं सोडर बिरादरी इतिहाद जो जेको चेयरमैन आहे सो असां सां मौजूदु आहे। उन प्रेस कॉन्फ्रेंस भी कयो, अवां ॿुधो। सो हींअर उनखां पुछंदासीं त हुनजो छा चवणु आहे। जी, बहुत गलत हुआ। पुलिस वाले बाकायदा फेयरिंग कर रहे थे, स्टेट फेयरिंग कर रहे थे, औरतों के ऊपर भी बहुत गलत हुआ। हम अपने जो इस जंग पे हम खड़े हैं, अब तक भी बशीर भाई के साथ हैं। हम अपने हक पे जगह बशीर भाई का है, मगर जो कर रहे हैं गलत कर रहे हैं। डीसी साहब सुधर जाओ, वरना तो इतवार वाले दिन हम तैयार हैं धरना देने के लिए, फिर जो होगा देखा जाएगा। क्या बात है? बिल्कुल, ख़वातीन बहुत थे, सिर्फ मैं नहीं थी, बहुत सारे ख़वातीन थे। हमारी ख़वातीनों को भी चोट लगे, हमारे लड़कों को भी लगे। उन लोग तो बिल्कुल दिमाग बना के आए थे कि हम बस मार कूट के यहाँ से जाएंगे। अदा तव्हां पे पाड़े जा ओला प्रेस क्लब मां त लॻो लॻा इन प्लाट सां परे कोन्हे ज़मीन सां। त असल इहो आहे त ही सिंधियुनि खे कराची मां कढण जी हिकिड़ी साज़िश आहे। बशीर सोडर वेठो आहे त ग़रीबनि जो हमदर्द आहे, मिसकिननि जो हमदर्द आहे। जेके ॿाहिरियां ज़िले मां जेको कराची जी दावा कंदा हुआ त उन जो ही सभु शइ कड़ी आहे त सॼी ॿाहिरियाली माण्हुनि खे मेड़े मुट करे कराची में हिते वसाए वियो आहे। इहा उन्हनि मां बर्दाश्त कोन थी थिए। एमक्यूएम जो डीसी एमक्यूएम जो आहे उनखे तकलीफ़ थिए थी पई। हिते घणा हथ मुलविस आहिनि। इन जे लाइ जेके नियाणियुनि सां हिननि तज़लील कई आहे, जेको रोडनि ते घिसाटियो आहे, जेको ॾुंडा हुननि जा पटिया आहिनि, तव्हां नियाणियुनि जूं ॻाल्हियूं पाण बि ॿुधियूं, त इन जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था। ऐं इनशाअल्लाह जेसिताईं असांखे इंसाफ़ न मिलंदो, आख़िरी हद ते असां वञण लाइ तयारु आहियूं। ऐं बशीर सोडर तां कूड़ा केस, गुलाम मुस्तफ़ा चांडे जा कूड़ा केस जेकॾहिं ख़तमु न थींदा, इनशाअल्लाह ख़ाली हवालनि ते न, ख़ाली ॻाल्हियुनि ते न, ही अमली इनशाअल्लाह जदोजहद कंदासीं। इन्हनि खे ख़बर पवंदी त अवाम जी ताक़त छा आहे, वॾेरे जागीरदार ऐं गवर्नमेंट जी ताक़त छा आहे, इहो इनशाअल्लाह ख़बर पइजी वेंदी। सही, ही जेको मसइलो आहे इनशाअल्लाह असां कानूनी वे में हल कंदासीं। असां तमामु पंहिंजो केस खणी हाई कोर्ट में विया आहियूं, मुतलिक़ जेके अदालतूं आहिनि उन में बि विया आहियूं। इनशाअल्लाह इंसाफ़ ज़रूरु मिलंदो असांखे। हिन सिंध जे हुकुमरान को इंसाफ़ जी उमेद कोन्हे, पर अदालतुनि में असांखे उमेद आहे, ईमानदार जज वेठा आहिनि ऐं इनशाअल्लाह असांजो केस मेरठ जो केस आहे, उहो इनशाअल्लाह कामयाबी ज़रूरु असांजी थींदी। असीं सम्झूं था त कराची जे अंदरि ख़ासि तौर ते सिंधी माण्हुनि खे भित सां लॻाइण जे लाइ ऐं बेदख़ल करण जे लाइ हिकिड़ी गहरी साज़िश आहे त धरती धणी जेके आहिनि, जंहिंजूं सर्वे ज़मीनूं आहिनि, उन्हनि खे जेको आहे त माना इनलीगल ॼाणाए करे उन्हनि जो घर ड्राथा था वञनि, दीवारूं चौदीवारूं जेको आहे त माना ड्राथियूं थी वञनि ऐं तक़दुस जेको आहे उन्हनि जो पामाल कयो थो वञे। असीं हिन सॼे जेको आहे त माना सिंध दुश्मन सम्झूं था हिन माहौल खे, हिन एजेंडा खे, हिन साज़िश खे, ऐं असां हिन साज़िश जी हर फोरम ते जेको आहे त माना मज़ामत कंदासीं, जदोजहद कंदासीं, पुरअमन एहतजाजनि ज़रिए, क़ानूनी इख़लाक़ी ऐं जेको आहे त माना एहतजाजनि जे ज़रिए मुकमल तौर ते हिन जी माना निदा कयूं था ऐं जदोजहद कंदा रहंदासीं जेसीं ताईं असांजी फतह न थींदी। नियारियों के ऊपर भी इन लोगों ने हाथ उठाया, बहुत जुल्म हुआ कि मैं नहीं समझती हूँ कि कोई कानून हो, कोई सिंध पुलिस हो या सिंध हुकूमत हो कि औरतों पे उन लोग हाथ उठाए। अगर बशीर भाई ने कुछ बोला तो उसने औरतों के लिए आवाज़ उठाया कि औरतों के ऊपर उन लोगों ने हमला किया, तो ये झूठे केस लगाए, ये बहुत गलत किया है कि ये केस अपना ख़त्म करें। ख़त्म नहीं करोगे इंशाअल्लाह, जो बशीर भाई बोल रहे हैं कि इतवार को हम एहतजाज करेंगे, हम ख़वातीन भी उसके साथ हैं। बिल्कुल जितना दिन हमें लगे, दिनों रातों हम एहतजाज करेंगे डीसी साहब के खिलाफ।
ॿुधो त पंहिंजो प्रेस क्लब ते अची दोस्तनि जेको प्रेस कॉन्फ्रेंस कयो उन बारे में हुननि ॻाल्हायो, हुननि ॿुधायो त DC ईस्ट मोहम्मद अली शाह ऐं मुख़्तियार कार वग़ैरह जेको आहे त हुननि पंहिंजो गुज़िरियल 14-15 तारीख़ ते गाज़ी ॻोठ में जेको हमिलो कयो हो, भंजड्राह कई ऐं लेडीज़ ऐं मर्दनि खे जेको ज़ख़्मी कयो ऐं कूड़ा केस दाख़िल कया, उन जे बारे में हिन टाइम जेको आहे सियासी समाजी अॻुवाणनि हिकिड़ो अल्टीमेट ॾिनो आहे त असां आचर वारे ॾींहुं कराची प्रेस क्लब जे साम्हूं हज़ारनि जे तइदाद में जेको आहे हिकिड़ो एहतजाज कंदासीं ऐं पंहिंजो रैली कढंदासीं, एहतजाज कंदासीं ऐं उन खां पोइ जेको आहे त असांजो जेको लाया अमल हूंदो उहो DC ऑफिस जे साम्हूं हिकिड़ो धरणो हूंदो, उहो बि हज़ारनि जे तइदाद में हूंदो ऐं उन जो जेको बि नुक़सानु थींदो सो उन्हनि इहो चयो आहे त उहो सिंध गवर्नमेंट जी हूंदी। फारूक वंगवार, सोच TV, कराची। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजो चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.